अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। दोस्तान मोहतरम, अल्लाह जा अणगणिया एहसान ऐं थोरा जंहिं हिन भलारे ॾिहाड़े ते असांखे पंहिंजे घर में जमा कयो आहे, पंहिंजी इबादत जे लाइ असां सभिनी खे गॾु कयो अथई। अल्लाह जा एहसान आहिनि जो अल्लाह पंहिंजी यादि लाइ असांखे जमा कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हे महीनो मुबारक रजबुल मुरज्जब, रजब शरीफ़ जो महीनो, ऐं हिन महीने जूं ॿ ख़ुसूसियतूं आहिनि। हिन महीने में ॿ ख़ुसूसियतूं आहिनि। हिकिड़ी त हिन महीने जी 27 जी राति मदीने वारे साईं खे अल्लाह अर्शन ते घुराए पंहिंजो दीदार कराए। सुभान अल्लाह। ऐं हिन महीने जी 13 तारीख़ जी शाम, 13 तारीख़ ते 13 रजब ते हज़रत मौलाए कायनात शेरे खुदा मौला अली जी विलादत जो ॾियारो। हिन महीने सां 2 निस्बतूं जुड़ियल आहिनि। सो ईंदड़ जुमे ते इंशाअल्लाह ताला तव्हांखे मुंहिंजे मौलाए कायनात जो शान ॿुधाईंदुसि। हिन महीने जी इब्तिदा सां महबूब जे मेराज खां था कयूं। प्यारा भाइरो, मदीने वारे साईं जो जेको मेराज थियो, मदीने वारे साईं खे जेको अल्लाह ताला अर्शन ते घुरायो, हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो तो मदीने वारे ताजदार खे अल्लाह मेराज 3 हिस्सनि में करायो। घणनि हिस्सनि में करायो? मदीने वारे साईं खे अल्लाह 3 मरहलनि में मेराज करायो। हिकिड़ो मरहलो ज़मीन खां ज़मीन ताईं वियो, पूरी ज़मीन घुमी, बैतुल मुक़द्दस खां मस्जिद हराम खां शुरू थियो, पूरी ज़मीन घुमी ऐं उन जी इंतहा मस्जिद अक़सा ते थी। अल कुद्स अॼु जिते फ़लस्तीन आहे, जिते सोनहरी कुब्बो ऐं उन सां गॾु ॿियो जेको मस्जिद अक़सा जो कुब्बो आहे, 2 कुब्बा आहिनि, उनखे सॾिबो आहे अल कुद्स। इन ताईं मेराज ज़मीन जो ख़तम थियो, इन खे सॾिबो आहे असरा। छा सॾिबो आहे? असरा। ॻाल्हाईंदा हलो, मुंहिंजी ॻाल्हि सम्झो त ॿुधाईंदा। मेराज 3 मरहलनि में थियो। पहिरियों ज़मीन खां मस्जिद अक़सा खां शुरू, मस्जिद हराम खां शुरू थियो, घुमंदे सॼी दुनिया जा सैर करे ख़तम अचे थियो मस्जिद अक़सा ते। इन खे सॾिबो आहे असरा। इहो आहे पहिरियों मरहलो। पोइ ॿियो मरहलो ज़मीन खां शुरू थियो, मस्जिद अक़सा खां शुरू थियो। पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथों आसमान, तव्हांजो 7 आसमाननि खां मथे सिदरतुल मुंतहा जो वण, जिते सभु मलाइका गॾु थिया। एसी ताईं जेको सफ़र थियो उनखे सॾिबो आहे मेराज। वरी उन खां बि मथे मुंहिंजा महबूब विया। ख़ल्क़त हेठि, मख़लूक हेठि, दुनिया वारा हेठि, अल्लाह जी सॼी
मखलूक सब हेठ रहिजी आ, मथे हिकिड़ो अल्लाह हो, ॿियो मोहम्मद मुस्तफ़ा। इन टे मरहले के सरबो आहे एराज। छा एराज? अलिफ ऐन रे अलिफ एराज। इन्हनि टिनि मरहलनि में मदीने वारे साईं जो मेराज। हाणे टिनि मरहलनि जो जेको मेराज आहे, उन्हनि में जेको पहिरियों मरहलो आहे, मस्जिद हराम खां जेको शुरू थियो, मस्जिद अक्सा ते जेको ख़त्म थियो, जेकॾहिं को माण्हू इन मरहले जो इनकार करे, उहो सराहतन काफ़िर थी थो वञे। जेको चवे त महबूब खे इहो मेराज न थियो, उहो काफ़िर थी थो वञे, कुफ्र में हलियो थो वञे, ईमान खां निकिरी थो वञे। छाजे लाइ? जो क़ुरान मजीद जी जेका खुतबे में मूं आयत सगोरी पढ़ी, रब करीम फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। पाक है उहा ज़ात, पाक है उहा ज़ात जे सैर करायो पंहिंजे ख़ास बाने के, पंहिंजे ख़ास बाने के, लैला रात जे थोड़े हिस्से में, मिनल मस्जिदिल हराम मस्जिद हराम का, इलल मस्जिदिल अक्सा मस्जिद अक्सा ताईं। पहिरियों मरहलो जेको मूं तव्हांखे ॿुधायो न, असरा, अॼु तव्हांखे इहो थो ॿुधायां, ज़मीनी सैर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूबन करीमन जो जेको हे सफ़र थियो मेराज जो, पुट इन सफ़र खां पहिरियां मदीने वारे ताजदार जी जेका ज़िंदगी गुज़री, उहा तमामु घणे ॾुखनि वारी ज़िंदगी गुज़री। इहो मेराज छाजे लाइ थियो, छो थियो, इन जी तव्हांखे थोरो वज़ाहत थो कयां। पुट जॾहिं मदीने वारे साईं जी विलादत थी, त महबूबन करीमन जे ॼमण खां अॻु में महबूब जो वालिद वफ़ात करे, सैयदना अब्दुल्ला, महबूबन करीमन जो अबो, साईं जी विलादत खां अॻु में वफ़ात करे। साईं जे ॼमण खां बाद में साईं जी अमड़ वफ़ात करे वई। पोइ मदीने वारे साईं खे संदन जे ॾाॾे पालियो। थोड़ा वॾा थिया त सैयदना अब्दुल मुतलिब वफ़ात करे, अब्दुल मुतलिब वफ़ात करे, महबूबन जो ॾाॾो। 40 सालनि ताईं महबूबन करीमन के जंहिं संभालियो, उहो सैयदना अबू तालिब, महबूबन करीमन जो चाचो सैयदना अबू तालिब। 40 सालनि ताईं महबूबन के संभाली। ऐलान नबूवत थियो। 40 सालनि ताईं मुंहिंजे महबूबन करीमन पंहिंजे अबे खां ज़िंदगी जुदा गुज़ारी, अमड़ खां बि ज़िंदगी जुदा गुज़ारी। अबे अम्मा जो ॾुख छा थींदो आहे, उनखे ख़बर आहे जंहिंजो अबू अम्मा न आहे। पोइ मदीने वारे ताजदार जेॾी महिल ऐलान नबूवत फरमायो, त मक्के में महबूबन करीमन जी हिकिड़ी जेका ज़िंदगी हली पे, त उन ज़िंदगीअ में महबूबन करीमन के मक्के वारा चवंदा हुआ त महबूबन करीमन पंहिंजी 40 साल ज़िंदगी खां अॻु में, 40 साल ज़िंदगी जे अंदरि ऐलान नबूवत खां पहिरियां महबूबन करीमन जी जेका ज़िंदगी हुई, उहा शानदार ज़िंदगी हुई। मक्के में महबूब करीम हीअं नौजवान जी तंज़ीम ठाही। उन में मक्के वारनि खे, मुंहिंजा महबूब, उन्हनि खे को ॾुख थींदो, का तकलीफ़ थींदी, उन जे ॾुख जे मदावे में महबूबन करीमन सां गॾु नौजवाननि जी जमायत हूंदी, उहा उनजी मदद कंदी। बैतुल्लाह जे हज जे लाइ हाजी ईंदा हुआ, पोइ उन्हनि खे कंहिंखे मानी जी ज़रूरत पवंदी, कंहिंखे पाणीअ जी ज़रूरत पवंदी, कंहिंखे ॾुख थींदो, कंहिंखे तकलीफ़ थींदी। मदीने वारो साईं ऐं उन सां गॾु जेके रफ़ीक हूंदा, उहे नौजवान उन मुसाफ़िर जी मदद कंदा। ऐं पूरे मक्के में मदीने वारे साईं खे सभिनी खां वधीक अहमियत ॾिनी वेंदी। पोइ जेॾी महिल महबूबन करीमन ऐलान नबूवत फरमायो, त पूरे मक्के वारा मुंहिंजे महबूब जा दुश्मन बणिजी विया। महबूबन करीमन खे घटि वधि ॻाल्हाइण लॻा, ईज़ा ॾियण लॻा,
एतिरा ईज़ाव ॾिननि जो साईं जे रस्ते में कंडा उछलायनि, साईं करीमन के पत्थर हयनि, गारियूं ॾिननि। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ के एतिरो मारियो वियो, एतिरी तकलीफ़ ॾिनी वई, एतिरो ईज़ाव ॾिनो वियो, जेॾीमहिल हुन कलमे जो ऐलान कयो त हज़रत अबू बकर बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। ये सभु ॾुख तकलीफ़ूं आयूं पे, पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबीअ खे सहारे ॾियण वारो महबूब जो जेको प्यारो चाचो सैयदना अबू तालिब, उहो वफ़ात कयो। मके वारनि खे उहो हज़रत सैयदना अबू तालिब, उहो जेको मौलाए कायनात मौला हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बापो, महबूबन जो चाचो, हज़रत सैयदना अबू तालिब ॾढो हूंदो महबूबन करीमन जो। उहो वक़्तु अहिड़ो आयो जो उहो वफ़ात करे ऐं उन खां बाद में कुझु ॾींहंनि खां बाद मदीने वारे साईं जी जेका घरवारी हुई, पहिरीं घरवारी, तव्हांखे ख़बर आहे त वॾी महबूब सां मुहबत रखण वारी हुई हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा, अम्मा फातिमा जी अम्मा, महबूबन करीमन जी ही जेका पहिरीं घरवारी हुई, उन मां महबूबन करीमन के बचड़ो थियो हज़रत सैयदना इब्राहिम, ऐं उन मां महबूबन करीमन के तैयब ताहिर बचड़ा थिया, ऐं हज़रत महबूबन करीमन के अम्मा फातिमा तो ज़हरा, ऐं उन सां गॾु ॿ ॿियूं नियाणियूं महबूबन करीमन जूं थियूं। जेको महबूबन जो औलाद थियो, हिकिड़ो सिर्फ़ सही महबूबन जो बचड़ो मारिया किप्तिया बीबी साइण मां थियो हो, बाक़ी जेको बि औलाद थियो अम्मा ख़दीजतुल कुबरा मां थियो। मके वारा ईज़ाव ॾींदा, तकलीफ़ूं ॾींदा, पोइ महबूब ॾुखारा थी जेॾीमहिल घर ईंदा न त अम्मा साइण महबूब खे दिलासा ॾींदी, फरमाईंदी तूं अल्लाह जो नबी हुई, तूं दिलगीर छो थो थी, तुंहिंजो रब सहारो आहे। हिकिड़ो हज़रत हबीब करीम सां गॾु सैयदना अबू तालिब हुयो, उहो जो वफ़ात करे वियो, वरी उन खां कुझु ॾींहंनि खां बाद में अम्मा ख़दीजतुल कुबरा वफ़ात करे वई। ऐं इन जे विच में छा थियो जो मके वारनि मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे शोबे अबी तालिब, ॿ जबल जूं, हिन पासे जबल हो, हिन पासे जबल, विच में घाटी हुई हज़रत सैयदना अबू तालिब जी, उनखे सॾींदा शोबे अबी तालिब। उन घाटीअ में मुंहिंजे महबूबन करीमन जे ख़ानदान समेत महबूबन करीमन खे क़ैद कयो। पोइ मके में हिकु सोशल बाइकाट थी वियो, महबूब करीम पैसा खणी वेंदा न महबूब जे ख़ानदान वारा, त असांखे अन्न ॾियो, असांखे पोड़ ॾियो, असांखे मानी ॾियो, अटो ॾियो, पैसनि ते बाज़ार मां माण्हू शइ वठणु वेंदो आहे, पैसनि ते बि केरु का शइ न ॾींदो। इहो वक़्तु अहिड़ो गुज़रियो जो महबूबन करीमन जे ख़ानदान समेत चवनि था त असां वणनि जा पन खाईंदासीं। ईज़ाव जी इंतहा थी वई। मके वारनि अहिड़ो ईज़ाव ॾिनो जो अहिड़ो ईज़ाव साईं करीमन पाण फरमायो त हर नबीअनि खे ॾुखायो वियो, हर नबीअनि खे ईज़ाव ॾिना विया, पर जेके मूं मुहम्मद करीम खे तकलीफ़ूं ॾिनी हुयूं अहिड़ियूं कंहिंखे बि तकलीफ़ूं न ॾिनियूं। पोइ जेॾीमहिल इहे शोबे अबी तालिब जा क़ैद ॾुख ॾिठा, वरी हज़रत सैयदना अबू तालिब जी वफ़ात थी, अम्मा ख़दीजतुल कुबरा जी वफ़ात थी, त साईं करीमन उन साल जो नालो रखियो आमुल हुज़्न, माना ॾुख वारो साल। सन 11 हिजरी नबूवत जो 11हों साल थियो त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे फरमायो महबूब तोखे ईज़ाव न ॾुखनि जो जेॾीमहिल इंतहा थी आहे हाणे हलिया त मां पंहिंजो दीदार करां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिते ॻाल्हि यादि करण जी आहे त जॾहिं ईज़ाव अचनि, जॾहिं तकलीफ़ूं अचनि, ॾुख अचनि, माण्हू आहे, इंसान आहे, ईज़ाव त ज़रूरु ईंदा, ॾुख त ज़रूरु ईंदा, हर को माण्हू मलाइक त कोन्हे त बिना ॾुख जे ज़िंदगी काटे। ॾुख ईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, ईज़ाव ईंदा, ज़िंदगी जा मरहला आहिनि। जॾहिं ईज़ावनि जी इंतहा थींदी आहे, ॾुख दिलि
कर्ब में मुस्तरब थी वेंदी आ जॾहिं इंतहा दुख जी थींदी आ तॾहिं अल्लाह जी रहमत जा वॾा पुड़ा मींहं वसंदा। सुभान अल्लाह। शाह साईं जो शेर आ न, जे रोपो थिए झुड़ त सोनो वसे मींह, जे रोपो थिए झुड़ त सोनो वसे मींह, उहो निदोरो ॾींहुं जो उञो वञी उन मां। दुख जी इंतहा थींदी आहे पोइ अल्लाह जी तरफ़ां वॾा फुड़ा रहमत जा मींहं वसंदा आहिनि। पोइ जेॾीमहिल हेॾे दुखनि पंहिंजी छेह कई इंतहा कई, हेॾे रब करीम फरमाए महबूब हाणे हली आ त पंहिंजो दीदार। सुभान अल्लाह। रिवायत में आ त महबूब करीम उम्मे हानी साइण जे घर में सुतल आ। ॿी रिवायत में आ त मदीने वारा साईं बैतुल्लाह जे अंदर हती में काबा में महबूब सुतल हुया, आरामी हुया, निंड में हुआ त आसमान ता रब करीम फरमाए त जिब्रील जन्नत जी जेका भली सवारी आहे न उहा खणी वञे। सुभान अल्लाह। ऐं जिब्रील रुगो सवारी न, उन सां गॾु तूं बि वञ, मीकाईल खे बि वठी अच। सुभान अल्लाह। तव्हां ॿई न, पर तव्हां सां गॾु लखे मलाइक 70,000 मलाइक वठी वञ। सुभान अल्लाह। महबूब जो इस्तक़बाल पियो थे, उन इस्तक़बाल जे लाइ रब 70,000 मलाइक मोकिलिया। सुभान अल्लाह। जन्नत जी सवारी मोकिली। सुभान अल्लाह। जेॾीमहिल महबूबन करीमन वटि जिब्रील आयो, रिवायत में आ त मदीने वारा साईं सुतल हा त महबूब जे कदमन जी तरियुनि ते जिब्रील पंहिंजा चप रखिया। सुभान अल्लाह। महबूबन करीमन जे कदमन खे चुमी जिब्रील महबूबन खे सुजाद कयो। सुभान अल्लाह। जेॾीमहिल महबूबन अख मुबारक खोली त जिब्रील अमीन मुंतज़िर बीठो। साईं फरमाए जिब्रील कीअं? या रसूल अल्लाह, अल्लाह तो फरमाए त हली त पंहिंजो दीदार करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेॾीमहिल महबूब उथिया त हज़रत जिब्रील अमीन सवारी पेश कई। या रसूल अल्लाह, हीअ सवारी अवांजी। हेॾे यादि हेॾे मुंडे तवज्जो कयो, ॻाल्हि सम्झायो। मदीने वारे साईं खे अल्लाह ताला सवारी अता फरमाई। पुट अल्लाह ताला चाहे या त पंहिंजे नबीअ खे ईअं ई मोकिले छॾिया, घुराए या त बिना सवारी जे घुराए सघियो पियो न, पर सवारी अता कई। दुनिया में असां जंहिं दुनिया में रहूं था, इहा आलम असबाब जी दुनिया आहे। हीअ दुनिया आलम असबाब जी दुनिया आहे। हिन दुनिया में तव्हांखे कम कंदो त तव्हांखे सिलो मिलंदो, बिना कम जे बिना महिनत जे कॾहिं बि तव्हांखे फल न आहे मिलंदो। समझो ॻाल्हि नथा सम्झो। जॾहिं तव्हां ॿिए कंहिं हंधि सफ़र कंदो त सवारी ते सवार थींदो। हाणे जेकॾहिं बिना सवारीअ जे वञो त तव्हां केॾे बि कोन था वञी सघो। जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदो तॾहिं बि टंगुनि जो सहारो वठिणो पवंदो। घर में वेठा हुजो, जो वेठे वेठे मां कराची पहुची वञा, मदीने पहुची वञा, ईअं कोन थींदो। मिंट बि न लॻे, सेकंड बि न लॻे मां मदीने पहुची वञा, ईअं कोन थींदो। इन जे लाइ तोखे महिनत करणी पवंदी, तोखे कमाइणो पवंदो, तोखे पैसा जमा करणा पवंदा। पैसा गॾु थींदा त तोखे हितां खां किरायो थींदो, वरी तूं वीज़ा वठंदे, टिकेट वठंदे, जहाज़ ते सवार थींदे, मके पाक वेंदे, मके पाक खां वरी बस में चढ़ंदे, वरी मदीने वेंदे। हे दुनिया आलम असबाब आहे। हिन में हर शइ जे लाइ महिनत करणी थी पवे, ताक़त लॻाइणी थी पवे। अल्लाह ताला फरमाए त महबूब तोखे ईअं घुरायां त मां कातिर कदीर आहियां, पर महबूब दुनिया वारनि जे लाइ सबक थो छॾियां त मुंहिंजो नबी जेकॾहिं मूं ॾे अचे थो तॾहिं बि सवारी ते सवार थी थो अचे त महबूब जा उम्मतियो जॾहिं बि जेको बि कमु कयो त ईअं न चओ त बसि अलाह मुंहिंजो कमु करे छॾींदो। महिनत कंदो त तव्हांखे अलाह वधाईंदो। समझो था नथा? असांजा माण्हू ईअं चवंदा साईं तावीज़ करे ॾे त रोज़ीअ में बरकत पवे। मुंहिंजी रोज़ी ॿधी छॾी त बंद थी वई। अब तूं महिनत कर त कमु थिए न। दुकान ते वञी कोन, मज़दूरी करी कोन, कमु करी कोन, बनीअ ते वञी कोन, ईअं त कुझु कोन थींदो। जो वहे सो लहे, जो वहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
सवारी ते सवार कयो सवारी जो नालो हुयो बुर्राक छा नालो हस छा नालो हुयो बुर्राक बुराक लफ्ज जी मान बुराक लफ्ज निकतला बर्क मां अरबी बोलीअ में बुराक बर्क मां निकतला बर्क मना बिजली खेवण थींदी आहे न खेवण ॾिठी अथव खेवण मींहुं वसंदो आहे पोइ खेवण थींदी आहे खेवण राति ऊंट हुजे हीअं ओचितो तजल्लो थींदो त मुल्क चिमकी पवंदा आहिनि इहा खेवण हिकिड़ी खेवण हिनखे सरबो आहे बर्क इन खेवण के सरवा बर्क इन खेवण के सरवा बर्क ॻाल्हायो ई न बर्क इन के सरवा बर्क ये किरोड़े खरबे खेवणियूं गॾु थियनि उन के सरवा बुर्राक सुभान अल्लाह समझो या न समझो लखे किरोड़े खेवणियूं गॾु थियनि उन के सरवो बुर्राक जेका महबूब जी सवारी हुई उहा रोशनियुनि जो मजमूओ हुई उहा अहिड़ी सवारी हुई साईं पिया फरमाइनि त जिथे उन जी नज़र पई पवे उते उन जी विख पई पवे सुभान अल्लाह उहा सवारी अहिड़ी त सवारी हुई जो ज़मीन खां हीअं महबूब खे वठी हली त अर्शन ताईं हली वई वही वरी मोटी जेॾी महिल आई त साईं पिया फरमाइनि त घर जे दर जी कुंडी लुडी पे वुज़ू वारो पाणी वहियो पए सुभान अल्लाह उन जी रफ़्तार जो आलम इहो आहे समझो था अलाए कोन था सम्झो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झाइण चाहियां थो तव्हां पहुचो था अलाए कोन था सुभान अल्लाह महबूब जी जेका सवारी हुई दुनिया जी अहिड़ी भली सवारी ॿी का थी कोन थी सघे सुभान अल्लाह मूं तव्हांखे ॻाल्हि पे कई त महबूबन करीमन खे सफ़र लाइ रब वठी हलियो सवारी ते सवार थियो पर सवारी ते सवार थियण खां अॻु में महबूबन खे ॾुख हा तकलीफ़ूं ईज़ाव हा दिलि ॾुखारी हुई जॾहिं ॾुख अचनि इन सफ़र मंझां हिकिड़ी बुज़ुर्गनि नुक्तो कढियो आहे ॻाल्हि ॿुधाई आहे त तव्हांखे जॾहिं ॾुख अचनि तकलीफ़ूं अचनि त दुनिया जो सैर कंदा सैर कंदो त अल्लाह ताला तव्हांजा ॾुख लाहे छॾे सुभान अल्लाह समझो या न समझो घर में वेठा हो बुज़ुर्ग असांजा नक्शबंदी बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि घर जो हिकिड़ो पाणी आहे साफ़ शफ़ाफ सुठो पाणी आहे पर हिकिड़ी जॻह ते बीठो आहे बीठो हूंदो त बीठे 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 साओ थींदो धप थी वेंदसि ख़राब थींदो पर हिकिड़ो पाणी आहे जेको वहे थो पियो पियो थो हले पियो थो हले पियो थो हले पाण बि पाक राज्यनि खे पाक करे छॾे पाणीअ में ढूंढ किरनि उठ किरनि ढगा किरनि पाणीअ खे परवाह न आहे जेको माण्हू सफ़र करण वारो हूंदो आहे हलण घुमण वारो हूंदो आहे उन जी दिलि ते भली वसन बोझ पवंदा वञनि अल्लाह उनखे ईज़ाउ न आहे ॻाल्हि सम्झो हले न सम्झो आहे जेॾी महिल हितां इंतिहा थी ॾुखनि जी पोइ सवारीअ बि ओहिड़ी सवारी अदा कई पोइ जे सवारी ते महबूब सवार थिया साईं फरमाए त एॾी तेज़ हुई जो जिथे हुनजी नज़र पई पए उते हुनजी विख पई पए हिकिड़े तरफ़ तेज़ी जो हाल इहो आहे ऐं ॿिए तरफ़ वक़्त खे अल्लाह ताला मुस्तफ़ा सोने जे लाइ बिहारे छॾियो टाइम खे वक़्त खे अल्लाह ताला बिहारे छॾियो कीअं जो महबूब था फरमाइनि त हीअं मां वञा पियो मके वारनि जो हिकिड़ो काफ़िलो उन्हनि जो काफ़िलो उनजो को उठ गुम थी वियो ॻोल्हींदा पिया वतन ॻोल्हनि पिया त मां मुहम्मद करीम ॾिठो त उहो उठ ॻोल्हनि पिया त उन्हनि खे मूं चयो अस्सलामु अलैकुम सुभान अल्लाह वो पिया हिक ॿिए खे ॾिसनि यार हे त मिठे मुहम्मद जो आवाज़ आहे सुभान अल्लाह हे त मुहम्मद अरबीअ जो आवाज़ आहे वो त मके में वेठो आहे हिते कीअं आवाज़ आयो वो सभु परेशान थी विया मोटी आया न मके वारनि चयो त का निशानी ॾे साईं फरमाए फलाणे काफ़िले वारा ईंदव उन्हनि खां पुछिजो न त मूं मुहम्मद जो आवाज़ ॿुधो न या न ॿुधो जेॾी महिल आया त उन्हनि जो हाओ यार असां ॿुधो असांखे मुहम्मद मिठे सलाम बि कयो सुभान अल्लाह साईं फरमाए हीअं ज़मीन ते हीअं
ये सफर कंदे कंदे हिकड़ी गाड़ी वारीअ जो दड़ो ॾिठम गाड़ी वारीअ जो वॾो टेलो हुयो उन में हीअं जो नज़र कयम त उन जे अंदर ॾिठम त मूसा कलीमुल्लाह जी मज़ार ॿाहिर वारी हुई ॿाहिर मिट्टीअ जो दड़ो हुयो पर साईं फरमाया हीअं मिट्टीअ जे अंदर मुंहिंजी नज़र पई मुंहिंजा नबी तुंहिंजी नज़र जो कमाल वाह वाह मुंहिंजा नबी तुंहिंजे ॾिसण जो कमाल जीअं साम्हूं वारनि खे ॾिठनि तीअं ज़मीन वारनि खे बि मुंहिंजा महबूब पिया ॾिसनि महबूब ने फरमायो हीअं नज़र कयम त अंदर मिट्टीअ जे अंदर मूं ॾिठो त मूसा कलीमुल्लाह जी मज़ार हुई मूसा कलीमुल्लाह पंहिंजी मज़ार में बीठो ऐं बीही मूं मुहम्मद करीम खे चए पियो अस्सलाम अलैकुम या सय्यदी या रसूल सुभान अल्लाह साईं फरमाया त मूसा कलीमुल्लाह सलात पियो पढ़े सुभान अल्लाह कुर्बान वञा मुंहिंजा नबी तुंहिंजे कमाल तां जो जिथां लंघी त नबी पिया तो दुरूद पढ़ा साईं फरमाया त मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि उहे जॻह यादि आहे उहो पत्थर बि यादि आहे मूंखे उहे वण बि यादि आहिनि ऐलान नबूअत खां पहिरीं हीअं लंघंदो हुअसि न मके में त उहे पत्थर ॾिसंदोसि चवंदा ए नबी ग़ैब जी ख़बरुनि ॿुधाइण वारा तोते सलाम सुभान अल्लाह वण मूंॾे हीअं झुकंदा चवंदा त अस्सलाम अलैकुम अय्युहन नबी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिदन करीम जो शेर आ ॿुधायां चओ न सुभान अल्लाह साईं जो शेर आ मिली मदनीअ खे मुख्तारिया सारे आलम दे सरदारिया मिली मुख्तारिया सारे आलम दे साईं सरदारिया मिली मदनीअ खे वो अव्वल आ वो आखिर आ वो तैयब आ वो ताहिर आ साईं वो अव्वल आ वो आखिर आ वो तैयब आ वो ताहिर आ वो बातिन आ वो साहिर आ साईं वो बातिन आ वो साहिर आ सभनीअ ते पिरियां पगदारी मिली मदनीअ खे ओ सभनीअ ते पिरियां पगदारिया मिली मदनीअ खे मुख्तारिया सारे आलम ते सरदारिया मिली मदनीअ खे जिथां होत हलियो सर सुरहा थिया मथा ककर संदन साया पिकया जिथां होत हलियो सर साया कया ओ जिथां होत हलियो सर सुरहा थिया मथा ककर सैयद ते साया कया ओ मिली हजर शजर पिरियां पेश पया साईं मिली हजर शजर सैयद पेश पया झुकी अगियां संदन खलकत सारिया मिली मदनीअ खे सुभान अल्लाह जिनमला साईं फरमाया त हीअं मिट्टीअ में ॾिठुमि अक्सा पहुतुसि घुमी सॼी दुनिया जा सैर करे मस्जिद अक्सा पहुतुसि मस्जिद अक्सा में आयुसि त उते जो ॾिसां त अल्लाह जा सभु नबी उते बीठा सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झिजो सभु नबीअनि खे अल्लाह ताला फरमाया त मज़ार मां निकिरो हलो मुंहिंजो नबी थो अचे घणई नबी महबूब जे अॻियां बीठा सभु इंतज़ार में बीठा जंहिंमहिल महबूब आयो त आदम खां वठी ईसा नबी ताईं सभु नबी पिया चवनि मरहबा या मुस्तफा सुभान अल्लाह भली भली आहे मुंहिंजा नबी सोना भली भली आहे आमिना जा लाल भली करे आहे ओ मुहम्मद मिठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह
जिनमें महबूब वया त नबी सब महबूब जे इस्तकबाल में उठी पे महबूब जी आजियां कई गाल समझण जी त नबी असां के अल्लाह वो नबी दिनो जंहिंजो अदब अल्लाह जा हड़ई नबी था हड़ई नबी महबूब जो इस्तकबाल पिया कन हड़ई नबी जो असांजे प्यारे पैगंबर जो आधुर्भा पिया कन वो जिनमल महबूब पहुता त मदीने वाले ताजदार लजपाल नबी खां अग में सभिनी नबियन तकरीरूं कई गाल ॿुधो माण्हू तकरीर करे न 5 मिंट 1.25 लख नबी सुभान अल्लाह 1.25 लख हर नबी तकरीर कई 5 मिंट जेकॾहिं तकरीर करे त माण्हू 1.25 लख नबी तकरीरूं कई त घणो टाइम लॻो हूंदो थोरो अंदाज़ो त घणो 5 मिंट बि तकरीर थिए त मां तो चवंदो साल थी था अचनि मुझे महबूबन करीमन फरमात सभिनी ने तकरीर करे दंग कई पो मां मोहम्मद करीम मिंबर ते चढ़ी सुभान अल्लाह मु तकरीर कई पो जेरी मल तकरीरूं थियूं हाणे नमाज जो वक्त थियो त मुसल्ले इमामत ते मु छो त इब्राहिम खलीलुल्लाह बीठो आ आदम सफीउल्लाह बीठो आ नूह नजीउल्लाह बीठो आ वडा वडा नबी मूसा कलीमुल्लाह जेड़ा नबी बीठा आहिनि मां कीअं मुसले ते बिया साजन फरमा मां पोइते आयो साजन फरमा जे पोइते जो हटियुस त जिब्रील अमीन आयो अर्ज की या रसूल अल्लाह अज तुझे अॻियां केर बि नमाज़ न पढ़ाई सुभान अल्लाह तोखे पढ़ाइणी आहे सुभान अल्लाह अल्लाह के पंहिंजे नबियन के तुझो शान ॾेखारणो आहे त तव्हां सभिनी में जेकॾहिं को भलो आहे त मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा नबी बेशक शान वारा हो बेशक इज्जतुन अज़मतुन वारा आयो पर मुंहिंजो नबी तव्हां अञा मथे सुभान अल्लाह साईं फरमा जो नमाज पढ़ाई त सब नबी पिया जान पुठी मोहम्मद मुस्तफा इमाम जे सुभान अल्लाह कुर्बान वञा मां पंहिंजे नबी सोने सदको वञा मां पंहिंजे नबी सोने जे नबियन खे पे नमाज़ूं पढ़ाई सुभान अल्लाह वो बुधायो त इन प्यारे नबी ते भला दुरूद त पढ़जे ना इन नबी के याद कजे या न कजे जॾहिं माण्हू हाणे ॻाल्हि ॿुधो जेको इन सोने नबी के याद तो करे जेको मिठे मोहम्मद करीम ते दुरूद थो पढ़े पंहिंजे नबी के याद थो करे याद रखो जेको नबी ते दुरूद थो पढ़े उन ते अल्लाह 10 दफ़ा दुरूद मोकिलींदो सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो पंहिंजे नबी के याद कंदो ई रब तोखे 10 दफ़ा याद कंदो रब तो फरमाए त तो मुंहिंजे नबी के याद कयो न त तुंहिंजी ज़ुबान बि मूंखे वणे थी तूं बि मूंखे वणी थो छो जो मुंहिंजे मिठे मोहम्मद जो नालो सुभान अल्लाह वो बुधायो तो इन पीरीअ सां मोहब्बत रखजे या न रखजे अल्लाह तबारक व तआला असां खे हयाती ॾींदो इंशाअल्लाह इतां अॻिते वरी ॿिए के जुमे ते बयान कंदुसि अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वाह